ज़िक्र कंदासीं। घोटकी पुलिस गिरफ़्तारनि खां पोइ जुड़तू मुक़ाबलनि में हाफ़राए जूं वारदातूं करण जो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। हिन दफ़े इहे हाफ़राए जूं जेके कार्रवायूं आहिनि उहे टैक्सी ड्राइवर्स ख़िलाफ़ कयूं पियूं वञनि। खानपुर महर पुलिस गुज़िरियल हफ़्ते खंबियल ॿिनि टैक्सी ड्राइवर्स खे जुड़तू मुक़ाबले में हाफ़राए करे छॾियो। टैक्सी ड्राइवर अहसान गबोल ऐं अशरफ महर खे मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी करण बैदि गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे पुलिस पारां। खानपुर महर पुलिस बि टैक्सी ड्राइवर सूदो 5 ॼणनि खे गुज़िरियल हफ़्ते खंभे गुम करे छॾियो हो। टैक्सी ड्राइवर ज़ुल्फ़कार सुमरो खे गुज़िरियल ॾींहुं जरवार भर सां जुड़तू मुक़ाबले में हाफ़राए कयो वियो। पुलिस खंभियल जेके टैक्सी ड्राइवर आहिनि शेरल गॾाणी ऐं मुनवर महर इन्हनि ॿिन्ही जी गिरफ़्तारी अञा ताईं ज़ाहिर न कई आहे। संदनि वारसनि खे बि हाफ़राए थियण जो ख़ौफ़ वकोड़े वियो आहे। टैक्सी ड्राइवर जे वारसनि तरफ़ां आला इख़्तियारनि खां घोटकी पुलिस जे जुड़तू मुक़ाबलनि ख़िलाफ़ नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया। असांजी कोशिशि हूंदी त SSP सां बि राब्तो करे इन बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल करे सघूं। हिन वक़्तु टाइम न्यूज़ जो रिपोर्टर शाद महर असां सां टेलीफोन लाइन ते आहे। टैक्सी ड्राइवर जेको अहसान गबोल जंहिंखे हाफ़राए कयो वियो उनजो भाउ उस्मान गबोल बि असां सां टेलीफोन लाइन ते आहे। पहिरियां इहो मामिलो जेको आहे हिन जा तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर शाद महर खां। शाद, छा अपडेट्स आहिनि तव्हां वटि घोटकी पुलिस पारां जेके टैक्सी ड्राइवर्स ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं पियूं वञनि? जी मेहताब, वाक़ियो जेको 5 ॾींहं पहिरियां खानपुर महर में SSP घोटकी जी स्पेशल टीम जेके आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं कयूं हुयूं। उन में जेके आहिनि उहे 5 टैक्सी ड्राइवरनि समेत 6 ॼणनि खे पुलिस खंभे गुम करे छॾियो हो। जंहिंखां बाद जेको आहे मुसलसल जेको आहे ड्राइवरनि जी गिरफ़्तारी पोइ मुबैना पुलिस मुक़ाबलनि में जेको आहे ज़ाहिर कई वई। अॼु राति देरि सां जेको आहे सरहद थाणे जी हद में जेको टैक्सी ड्राइवर 5 ॾींहं पहिरियां गिरफ़्तार कयल हो एहसान गबोल ऐं अशरफ महर जेको आहे उनखे सरहद पुलिस हाफ़ कराए करे उन्हनि वटां जेको आहे हिकु TT पिस्टल ऐं जेको आहे हिकु करोला कार जेको आहे उहा बरामद करण जी जेकी दावा कई हुई। जॾहिं त जेके इहे 5 ड्राइवर हुआ उन्हनि खे 5 ॾींहं पहिरियां टैक्सी स्टैंड ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे कार्रवाई करे 5 टैक्सी ड्राइवरनि समेत 6 ॼणनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो हो, जिन में ज़ुल्फ़कार सुमरो, मुनवर महर, शेरल उर्फ़ बिजली गजाणी, ज़ाकिर शाह, आशिक़ उर्फ़ अशरफ महर ऐं अहसान गबोल जेके आहिनि उहे शामिल आहिनि। जंहिंखां बाद जेको आहे 4 ॾींहं मुसलसल पुलिस हिननि खे ज़ाहिर न कयो। गुज़िरियल ॾींहुं जरवार थाणे जी हद में ज़ुल्फ़कार सुमरो जेको टैक्सी ड्राइवर हो उनखे पुण जेको आहे पुलिस मुबैना मुक़ाबले में हाफ़ कराए करण खां बाद उनजी गिरफ़्तारी ज़ाहिर कई हुई। मां खे ॿुधायां त जेका मुसलसल जेको सिलसिलो शुरू कयो वियो कल्ह जरवार ऐं उबावड़े थाणे में जेको आहे धार पुलिस मुक़ाबला जेके आहिनि उहे शो कया विया, जिन में जेको आहे 4 जेके टैक्सी ड्राइवर हुआ उन्हनि खे फ़रार ॼाणायो वियो। जॾहिं त हिकु टैक्सी ड्राइवर जेको ज़ुल्फ़कार सुमरो आहे उनखे जेको आहे पुलिस मुक़ाबले में उनखे ज़ाहिर कयो वियो। जंहिंखां बाद जेके 2 फ़रार ॼाणायल जेके ड्राइवर हुआ उन्हनि खे राति देरि सां सरहद थाणे जी हद में जेको आहे मुबैना पुलिस मुक़ाबले में उन्हनि खे ॿिन्हिनि खे जेको आहे हाफ़ कराए करे उनखे ज़ाहिर कयो वियो आहे। हीउ जेको मामिलो आहे इहो गुज़िरियल 5 ॾींहंनि खां मुसलसल जेको आहे उहो मीडिया ते ईंदो रहियो आहे ऐं जेका उन जा वारिस आहिनि उहे जेके आहिनि थाणनि जा चकर काटींदा रहिया। पर जेके हिन वक़्तु जेके 2 ड्राइवर आहिनि शेरल उर्फ़ बिजली गराणी ऐं मुनवर महर उहे बि जेको आहे पुलिस जेको उन्हनि खे खंभे वई उन्हनि खे हिन महिल ताईं ज़ाहिर न कयो वियो आहे। जेके उन जा वारिस आहिनि उहे परेशान आहिनि। मां खे ॿुधायां त जेके इहे ज़रियनि वटां जेके ॼाण मिली हुई त घोटकी ज़िले में जेके गाॾियूं चोरी थियल हुयूं ऐं जेके गाॾियुनि जी जेको चोरी थियल गाॾियुनि जी ख़रीदो फ़रोख़्त हुई उनजे इल्ज़ाम में SSP घोटकी जी जेका स्पेशल टीम हुई उन्हनि जेको आहे इहे 5 ॾींहं पहिरियां कार्रवायूं कयूं। इन हवाले सां मुसलसल घोटकी पुलिस खां मौक़े वठण जी कोशिशि कंदा रहियासीं, पर जेको आहे पुलिस 5 टैक्सी ड्राइवरनि समेत 6 ॼणनि खे जेको आहे ज़ाहिर न कयो। पर हाणे जेको आहे मुसलसल जेको आहे अॻे धार जेके आहिनि पुलिस मुक़ाबलनि में उनजी गिरफ़्तारियूं ज़ाहिर कयूं पियूं वञनि। हाणे जेके 2 ड्राइवर जेके हिन महिल ताईं गुम लॻल आहिनि उनजे वारिसनि खे इहो पिणु ख़दशो थियो आहे त हाणे जेको आहे उहे उन्हनि खे जेको आहे किथे उन्हनि खे जेको आहे घोटकी पुलिस हाफ़ कराए न करे हाणे हिन वक़्तु जेके आहिनि उनजा वारिस आहिनि उहे परेशान हाल लॻा पिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकी पुलिस दावा कई आहे सरहद पुलिस त असां हिकिड़ी करोला कार बि बरामद कई आहे, उहा बि हिन महिल ते जेको आहे उहा मंज़र आम ते नाहे अची सघी। ऐं हिन वक़्तु जेके उहे 2 ड्राइवर आहिनि उहे बि जेको आहे पंहिंजो गुम लॻल आहिनि। कल्ह जेको आहे हाफ़ कराए थियल ज़ुल्फ़कार सुमरे जे वारसनि जेको आहे उहो पिणु इहो एहतिजाज कयो पुलिस जे ख़िलाफ़। उनमें अब्दुल हफ़ीज़ सुमरो ऐं ज़ख़्मी ज़ुल्फ़कार सुमरो जी घरवारी ॿियाणी उन्हनि जेको आहे दावो कयूं त हीअ पुलिस जेको आहे असां वॾो ज़ुल्म कयो। असांजे नौजवान खे 5 ॾींहं पहिरियां जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वियो। असीं मुख़्तलिफ़ थाणनि ते चकर काटींदा रहियासीं,
पर जेको पुलिस उनखे कूड़े मुक़ाबले में हाफ़िराए कयो आहे। हुनजो त असांजो कमाइण वारो ज़ुल्फ़कार सुमरो इहो जेको दिहाड़ी ते मज़दूरी कंदो, 400 कमाईंदो, 400 खाईंदो, पर जेको पुलिस हुन सां वॾो ज़ुल्म कयो आहे। हाणे असांखे केरु कमाए खाराईंदो? हिन वक़्तु जेको आहे मामिलो इहो आहे त जेके 2 टैक्सी ड्राइवर आहिनि उहे हिन महिल ते जेको उहे गुम लॻा पिया आहिनि। ठीक है, शाद महर अवां टेलीफोन लाइन ते ही रहो। उस्मान गबोल जो एहसान गबोल टैक्सी ड्राइवर जो भाव है, इन वक्त असां टेलीफोन लाइन ते आहे। उस्मान अपडेट कजो, कॾहिं गिरफ़्तार किया वियो एहसान गबोल के, केतिरा ॾींहं उनखे गुम रखियो वियो, जंहिंखां पोइ उनखे हाफ़राए कयो वियो? 5 ॾींहं पहिरियों जेको गिरफ़्तार कयो आहे, घरों गिरफ़्तार कयो आहे, राति जो 2 बजे छापो वञो पुलिस उनखे उतां घरों खणी आया आहिनि। पोइ 5 ॾींहं असां मुसलसल थाणनि में चकर काटींदा रहिया आहियूं, पर असांखे किथे ॾस पतो न मिलियो आहे। राति जेको हिननि हाफ़राए कयो आहे उहा ख़बर पई आहे। अच्छा, पुलिस इल्ज़ाम कहिड़ो लॻायो आहे एहसान गबोल ते? एहसान गबोल ते साईं उन ते हिकिड़ो पिस्टल ऐं हिकिड़ी किरोला कार आहे, उन्हनि जे चवण आहे साईं। अच्छा, उन्हनि को का शइ बरामद न थी आहे। घरों जेके आहिनि उन्हनि खे खणी आया आहिनि। ॿिया जेके ड्राइवर आहिनि, टैक्सी ड्राइवर आहे, उन्हनि खे टैक्सी अॾे खे पियो अथनि। कंहिं माण्हू का शइ बरामद न थी आहे। बाक़ी पोइ हाणे इहा ख़बर न आहे त सामान काॾो आयो। अच्छा, गुज़िरियल राति देर सां जॾहिं एहसान गबोल खे हाफ़राए कयो वियो त कहिड़े थाणे ते हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई? को केस वग़ैरह दाख़िल थियो आहे हुनजे ख़िलाफ़? साईं हाणे जेको केस कयो कोई ख़बर कोन्हे, बाक़ी सरहद थाणे जी हद में बाईपास ते जेको आहे मुक़ाबिलो ॿुधायो अथऊं। अच्छा, अवां जी का ॻाल्हि ॿोल थी आहे पुलिस जे अमलदारनि सां? न साईं। ठीक है, शाद महर भी असां टेलीफोन लाइन ते आहे। शायद अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, एहसान गबोल जी गुज़िरियल राति बाईपास वारे थाणे ते गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। केतिरा टैक्सी ड्राइवर जेके आहिनि हिन वक़्तु ताईं पुलिस जे गिरफ़्तारी में आहिनि, हिरासत में आहिनि? जी, इन जो जेको मजमूई तौर जेको तादाद आहे उहे 5 टैक्सी ड्राइवर हुआ, जिन मां 3 ते हिन वक़्तु जेको पुलिस ज़ाहिर कई आहे। मां खे थोड़ी वधीक ॿुधाईंदो हलां त जेके हिन जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे उन्हनि में जेके केस उन जा शो कया आहिनि उहे जेके आहिनि उनमें 309, 402 ऐं 353 जा कलम जेके उहे लॻाया विया आहिनि, जंहिंमें जेको इरादा ॾोह जे इरादे सां इरादा क़त्ल ऐं पुलिस मुक़ाबलनि जे जेके उहे केस ज़ाहिर कया आहिनि। इन्हनि खे 5 ॾींहं पहिरियों जेका घरां जेका पुलिस खणी वई हुई ऐं इन जा मुख़्तलिफ़ जेको आहे उन्हनि में जरवा इहो उन्हनि वारसनि पारां इहो पहिरियों बि ख़र्चो ज़ाहिर कयो त उनजे नौजवाननि खे जेको आहे किथे पुलिस हाफ़िराए न कंदी, जंहिंजो जो ख़ौफ़ आहे उहो पुलिस राति जेको आहे सरहद थाणे जी हद में उन्हनि खे जेको आहे मुक़ाबले में शो कयो आहे। हिकु जेको एहसान गबोल आहे ऐं अशरफ मार आहे, उन्हनि खे सरहद थाणे जी हद में शो कयो। जॾहिं त जेको ज़ुल्फ़कार सुमरो आहे गुज़िरियल ॾींहुं उनखे जरवार थाणे जी हद में शो कयो। जॾहिं त हिन वक़्तु जेके 2 टैक्सी ड्राइवर आहिनि, शेरल उर्फ़ बिजली गराणी ऐं मुनवर मार जेके आहिनि उहे जेको आहिनि हिन वक़्तु उहे बि गुम आहिनि ऐं इहो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। ऐं इहे बि असांखे ज़रियनि वटां ॼाण मिली आहे त राति जो जेको आहे उन्हनि खे हाफ़िराए करण जी जेके उहे तयारियूं थी रहियूं आहिनि। इन हवाले सां जेको मुनवर मार जो जेको वारिस आहे ज़हूर मार, उन बि जेको आहे इहो ख़दशो ज़ाहिर कयो आहे त उन चयो था जेके असां मुसलसल जेके आहिनि पुलिस सां राब्ते में आहियूं, थाणनि ते असां चकर काटिया आहिनि, असांजा नौजवान 5 ॾींहंनि खां वठी पुलिस लिकाए छॾिया आहिनि। हुननि जे मथां जेके इल्ज़ाम लॻाया विया आहिनि उहो कूड़ा इल्ज़ाम आहिनि। इन हवाले सां मां वधीक तव्हांखे ॿुधायां त इन सां गॾो गॾु हिकु ॿियो जेको टैक्सी ड्राइवर हुयो ज़ाकिर शाह, उनखे बि इन सां गॾु गिरफ़्तार कयो, पर उनखे जेको आहे हिकिड़ी मुबैना डील एवाज़ जेको आहे उहो कल्ह उन्हनि खे आज़ादु कयो। जॾहिं त जेके ॿिया जेके 5 ॼणा आहिनि उन्हनि मंझां 3 खे जेको आहे उन्हनि हाफ़िराए कयो, पर हिन महिल ते जेके 2 ड्राइवर आहिनि शेरल उर्फ़ बिजली गराणी ऐं मुनवर महर जेके आहिनि उहे हिन महिल ताईं जेको आहे पुलिस कस्टडी में आहिनि ऐं उहे पुलिस खां बि उन्हनि खे गुम करे छॾियो आहे। ठीक है, शाद महर इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। जरवार मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर अली गौहर भी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अली गौहर, अवां वटि छा अपडेट्स आहिनि इन समूरे मामले जा? ऐं खानपुर महर मां खंभियल जेको ज़ुल्फ़कार सुमरो आहे टैक्सी ड्राइवर, उनखे पुलिस पारां जुड़तू मुक़ाबले में हाफ़िराए कयो वियो आहे, इन बाबति छा अपडेट्स आहिनि? तव्हांखे ॿुधाईंदा तो कल्ह जेको जरवार पुलिस हयात कतावी रोड ते हाफ़िराई कयो आहे ज़ुल्फ़कार सुमरे खे, जेको टैक्सी ड्राइवर हुयो खानपुर मार जो, जंहिंजो पुलिस ॿुधायो त असां गश्त दौर करे रहिया हुआसीं त ॾोह जे इरादे सां बीठा हुआ जेके उन्हनि खे हाफ़िराई जंहिंमें हिकिड़ो ज़ुल्फ़कार सुमरो हाफ़िराई थियो आहे, जंहिंजो केस बि जरवार थाणे ते सरकार पारां एसआई शेर खान बोज़ार जी फ़रियाद दाख़िल कयो वियो आहे। पर तव्हांखे ॿुधाईंदासीं त इहो हाफ़िराई ज़ुल्फ़कार सुमरो थियो आहे इहो कुझु ॾींहं पहिरियां खानपुर शहर मां घोटकी जी स्पेशल पुलिस जेका गिरफ़्तार कयो, जो गिरफ़्तार करण खां पोइ मुसलसल गुम हुआ, जिन्हनि खे मुख़्तलिफ़ थाणनि ते रखियो वियो आहे, जंहिंमें ज़ुल्फ़कार सुमरे खे जेको जरवार थाणे ते हवाले कयो वियो, जिते हाफ़िराई कयो ऐं उन जी कढ जेको आहे जरवार थाणे जो पुलिस हल्कार आहे मेराब बोज़ार जूं बकरियूं चोरियूं थियूं, बकरियूं चोरियूं कढ लाथियूं वञनि। पुलिस जो चवणु आहे त बकरियूं चोरी थियल उहो हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करनि पिया
जेको हयात पतावी रोड सां वञनि था असांजो मुक़ाबिलो थियो जंहिंमें हीअ एहसान जेको आहे इहो पंहिंजो ज़ुल्फ़कार जेको आहे ज़ख़्मी थी पियो आहे तंहिं खां पोइ एहसान गबोल ऐं उन सां गॾु अख़्तर बोलदार ऐं हिकिड़ो ॿियो जवाबदार आहे जेके फरार थी विया आहिनि पर उन्हनि मां जेको मुनवर महार ऐं अख़्तर बोलदार ऐं एहसान गबोल उन्हनि खे राति सरहद थाणे ते मुक़ाबिलो ॾिनो आहे जंहिंमां एहसान ऐं मुनवर महार खे हाफ़िराई कयो वियो आहे उन्हनि खे ज़ाहिर कयो बाक़ी अख़्तर बोलदार खे हिन महिल तक ज़ाहिर न कयो वियो आहे उन सां गॾु हिकु ॿिया बि टैक्सी ड्राइवर आहिनि जंहिंमें बिजली दराणी आहे मुनवर इहो पंहिंजो हिकिड़ो ॿियो आहे पंहिंजो मुनवर महार उन्हनि खे बि हिन महिल तक ज़ाहिर न कयो वियो आहे वधीक इहो पुलिस जो चवणु आहे त जेके हीअ ॾुआरी हुया असांजो मुक़ाबिलो थियो आहे पर उनजा जेके वारस आहिनि उहे हिन महिल तक एहतिजाज करे रहिया आहिनि त असांजा जेके टैक्सी ड्राइवर आहिनि उन्हनि खे बिना जवाब पुलिस गिरफ़्तार करे उन्हनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी करे हाफ़िराई कई वियो आहे जी। ठीकु आहे अली गौर इन मामले ते असांजी कोशिशि रही त SSP घोटकी उमर तुफ़ैल सां बि ॻाल्हि ॿोल करे सघूं ऐं इहो जेको मामिलो आहे इन बाबति तफ़सील उन खां वठी सघूं पर उन टाइम न्यूज़ जी फ़ोन अटेंड करण खां पोइ इहो उज़ुर ॾिनो त हू इन मामले ते ॻाल्हाए नथो सघे हिकु अहम कंहिं मीटिंग में मसरूफ़ आहे। अवांजी वॾी महिरबानी अली गौहर ऐं कानपुर महर मां खंबियल जेको ज़ुल्फ़कार जे हवाले सां तफ़सील ॾिना आहिनि। शाद महर अवांजी वॾी महिरबानी ऐं उस्मान गबोल अवांजी वॾी महिरबानी।